अस्सलामुअलैकुम माया किरण मीर ऐं मूंसां गॾु आहे ज़ुहैब चांडियो। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? मुंहिंजी ऐं मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां ऐं सॼी KTN सथ जी तरफ़ां तव्हांखे एकता जो ॾिहाड़ो तमामु घणो मुबारक हुजे। कीअं आहियो ज़ुहैब? अल्हम्दुलिल्लाह मां बि ठीक ठाक। मां बि कुछ चवण तो बिल्कुल चओ। अरे त आज़ादी आहे भई चवण जी, ईद आहे असांजी। जेको जिथां असांखे ॾिसी रहियो आहे उन्हनि सभिनि खे एकता ॾिहाड़े जूं लख लख मुबारकूं हुजनि। अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे किरण। न सिर्फ सिंध में बल्कि पूरी दुनिया में जिथे जिथे सिंधी वसनि था उहे अॼु जेको आहे एकता जे ॾींहं खे जोशो ख़रोश सां सेलिब्रेट करे रहिया आहिनि। ऐं घर घर रोड रस्ता हर जगह ते तव्हांखे रैलियूं नज़र ईंदियूं। मां त चवंदो कराची में जेको आहे त माण्हुनि जी शक्ल में समुंड उथली आयो आहे। बिल्कुल ईअं ई आहे, हर साल ईअं थींदो आहे। ही असांजो सकाफ़त आहे ऐं असां पंहिंजी सकाफ़त जे लाइ, पंहिंजी सिंध जे लाइ छा कयो आहे, छा करे रहिया आहियूं ऐं छा करणु चाहियूं था, अॼु सभु ॻाल्हाईंदासीं इंशाअल्लाह। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि हिते ज़रूरु चवणु चाहींदसि, अॼु जेका मां ड्रेस वेयर कई आहे उहा सिंधी लिबास वारनि जी ड्रेस आहे ऐं शोभी भाई खे बि जेको कुर्तो पातल आहे उहो बि सिंधी लिबास वारनि जो आहे ऐं माशाअल्लाह सां सिंधी लिबास तमामु घणो सुठो कमु करे रहियो आहे। ऐं मां स्पेशली उन भेण खे जेको आहे हिते मुबारक ॾियणु चाहींदसि जेका मैमूना आहे। ॾाढी मेहनती छोकिरी आहे ऐं तमामु बहितरीनु कमु कंदी आहे। हमेशह हर साल मां जेके भी ड्रेसेस पाईंदी आहियां सिंधी लिबास जो पाईंदी आहियां। सो मैमूना ऑल द बेस्ट टू यू। अच्छा किरण, मां तव्हां खां पुछण वारो आहियां। माशाअल्लाह तव्हां ॾाढा प्यारा पिया लॻो। ड्रेस किथां वरिती आहे तव्हां ॿुधाए छॾियो। बस ॿुधाए छॾियो। लिबास मैमूना लिबास सिंधी लिबास। अच्छा सॉरी, मैमूना जेका है वो डिजाइनर आहे। जी हां, ऑनर आहे, डिजाइनर आहे। तो मां केड़ो ॾोह कयो? तहां कोई भी ॾोह न कयो। सिंधी लिबास तव्हां भी पातो आहे, शोभी भाई भी पातो आहे। शोभी भाई मूंखे डिमांड कई ही लास्ट ईयर ही। शोभी भाई मां हिते क्लियर करण चाहींदसि, शोभी भाई मूंखे लास्ट ईयर ही चयो त किरण तहां जॾहिं भी ड्रेसेस पाईंदा आहियो तव्हांजी ड्रेसेस मूंखे ॾाढियूं पसंदि ईंदियूं। त मां शोभी भाई खे चयोसि शोभी भाई सिंधी लिबास जी ड्रेसेस मां पाईंदी आहियां, सो तव्हां भी पाए सघो था। शोभी भाई भी उतां जी ड्रेस पाती आहे, मां भी उतां जी ड्रेस पाती आहे। त नेक्स्ट टाइम मूंखे भी सिंधी लिबास ज़रूर ज़रूर इंशाअल्लाह। बाय द वे तव्हां जो ॾींहुं कीअं गुज़री रहियो आहे किरण? अॼु जी ईद कीअं सेलिब्रेट कंदा आहियो घर में? छो जो हिते त असां गॾु आहियूं, असांखे ख़बर आहे जेको असांजे फ्रंट में आहे। ही मां चवंदी आहियां त ॿ ईदूं त असांजूं हूअं ई आहिनि माशाअल्लाह सां। हिकिड़ी कुर्बानी वारी ईद ऐं हिकिड़ी असांजी मिठी ईद जेका थींदी आहे, पर हीअ टीं ईद आहे असांजी। ऐं सॼो ॾींहुं असां हिते स्टूडियो में पंहिंजे गेस्ट सां गॾु, पंहिंजी टीम सां गॾु, पंहिंजे व्यूअर्स सां गॾु सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ जेको टाइम मिलंदो आहे उहो पंहिंजी फैमिली मेंबर सां काॾे ॿाहिरि हलिया वेंदा आहियूं या किथे रैली में हलिया वेंदा आहियूं या त वरी प्रेस क्लब में नज़र ईंदा आहियूं। हितां खां पोइ तक़रीबन असां सभु प्रेस क्लब वेंदा आहियूं ऐं उते गॾिजाणी थींदी आहे। सभिनी चैनल जी सिंध जा सभु आर्टिस्ट उते गॾिबा आहिनि। ते भी जबरदस्त माहौल हूंदो आहे। त किरण असां ॻाल्हाईंदासीं त सही, पर हाणे गेस्ट जी तरफ़ अचूं। बिल्कुल सब्र न पियो थिए, जल्दी जल्दी ईद जो ॾींहुं आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मां चाहींदसि त लेडीज फर्स्ट। लेडीज फर्स्ट। ओके, थैंक यू ज़ुहैब। त असां सां गॾु अॼु हिते मौजूद आहिनि माशाअल्लाह सिंध जी फेमस अदाकारा आहिनि ऐं सिंध जो तमामु वॾो नालो आहे। असांजी लेजेंड आर्टिस्ट आहिनि शहनाज भट्टी साहिबा असां सां गॾु हिते मौजूद आहिनि। ऐं उन खां अलावा असां सां गॾु इंटरनेशनल लेवल ते कमु कंदड़ ऐं पाकिस्तान जो ॼाणींदड़ नालो, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे, आलिया सारिम बर्नी साहिबा हिते मौजूद आहिनि, को चेयरपर्सन सारिम बर्नी ट्रस्ट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप ठीक हैं? अल्लाह का करम, बिल्कुल ठीक। आपको बहुत बहुत मुबारक हो आज का दिन। हम सबको बहुत बहुत मुबारक हो आज का दिन। की आयो आपा? ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह। तां ठीक आयो? बिल्कुल खैर मुबारकूं मुझे तरफां भी। जेके असां हिन वक्त मौजूद आहियूं 3 दिसंबर जे दिहाड़े ते, उन्हनि सभिनी खे अॼु तमामु घणी मुबारकूं। छो त अॼु असां सभिनी जेको सिंधियुनि जे लाइ असांजो हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे। ऐं हीअ ईद जो ॾींहुं ईअं हूंदो आहे जीअं असां रमज़ान जा रोज़ा रखंदा आहियूं, उनजो अलाह साईं असांखे शुक्राने जी ईद जो ॾींहुं ॾींदो आहे, त तीअं हीअ असांजो हिकिड़ो ॾींहुं जेको आहे हीअ शुक्राने जो ॾींहुं आहे। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांखे हीअ ॾींहुं सेलिब्रेट करण जे लाइ जेको सो मिलियो ऐं असां सभु करियूं था। ऐं जेके ॾेह परॾेह जेके बि असांजा सिंधी भाइर आहिनि ऐं ॿिया बि माण्हू जेके ॿियूं क़ौमूं बि आहिनि जेके असांजे पाकिस्तान में वसनि थियूं,
उन्हनि खे बि अॼोको ॾींहुं तमामु घणे आबो ऐं ताब सां उन जूं मुबारकूं हुजनि। वॾी महिरबानी आहे। पाण हिकिड़ो हिते ॿियो नालो खणणु चाहींदसि छो त असां सां गॾु लेफ्ट राइट ॿिन्ही पासनि तां असां सां गॾु गेस्ट वेठल आहिनि। सो मां ऐं ज़ुहैब इहो ई डिसाइड कयो कुझु गेस्ट जा नाला ज़ुहैब खणंदो, कुझु जा नाला मां। त हिकिड़ो नालो ॿियो आहे जेको मां खणणु चाहींदसि। KTN जो माशाअल्लाह सां जर्नलिस्ट आहे, सीनियर जर्नलिस्ट आहे KTN न्यूज़ जो राशिद मेमूर साहब। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? नालो सही खणो, रशीद मेमूर। रशीद मेमूर, सॉरी। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। ओके, उन सां गॾोगॾु असां सां जेको आहे त लेजेंडरी आर्टिस्ट आहिनि जंहिं पूरी ज़िंदगी जेको आहे त आर्ट जे नाव करे छॾी ऐं उन्हनि खां सिखण जे लाइ घणो कुझु मिलंदो आहे। मां त चवंदो आहियां उहे पंहिंजे पाण में हिकु अकेडमी आहिनि। सो वेरी एक्सपीरियंस असद कुरैशी जिन असां सां गॾु आहिनि। तव्हांखे ईद जो लख लख वाधायूं हुजे। सभ खां पहिरीं तव्हां सभिनी खे जेके हिते स्टूडियो जे अंदरि बीठा आहिनि, कैमरामैन, टेक्नीशियन, KTN सथ, KTN जा मालिक मोहतरमा हिना काज़ी साहिबा, अतर काज़ी साहब, असांजो जनरल मैनेजर ऐं प्रोग्राम मैनेजर साईं अमजद, ऐं अल्लाह ताला उनजे वालिद खे सिहत अता करे इन ख़ुशी जे मौक़े ते उनखे बि यादि करणु घुरिजे। ऐं ॾेह परॾेह में जेके असांजा सिंधी भाइर जेके सिंधी ॻाल्हाइनि था, सिंधी सम्झनि था, उन्हनि सभिनी खे 3 डिसंबर एकता ॾिहाड़ो मुबारक हुजे। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। ऐं अॼु जो ॾींहुं सिंध में, पाकिस्तान में, पूरी दुनिया में न सिर्फ़ु मुसलमान पर हर रिलीजन सां वाबस्ता जेके बि माण्हू आहिनि, कम्युनिटीज़ आहिनि, जोशो ख़रोश सां सेलिब्रेट कंदियूं आहिनि। त असां सां गॾु अक़लियती अॻवान आहिनि हिंदू कम्युनिटी जा राजेश कुमार हरदसानी सां। उन्हनि खे बि वेलकम कंदासीं। तव्हांखे बि ईद जे ॾिहाड़े जूं लख लख वाधायूं। ऐं सॼी KTN जी सथ खे, पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे, पूरी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि सां मोहबत कंदड़नि खे हिन एकता ॾियारे जूं, हिन सकाफ़त ॾियारे जूं लख लख मुबारकबाद ॾियां थो। सभिनी खे वाधायूं पेश कयूं था। सची पुछो ही अहिड़ो ॾियारो आहे, ही अहिड़ो शहूर आहे जेको KTN जेको सुजाग कयो, जेको KTN जेको माण्हुनि खे इहो ॿुधायो त असांजी सकाफ़त छा आहे। उहो क़ौमूं ज़िंदा रहनि थियूं जेके पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखनि थियूं। जॾहिं हींअर असांजी ॾियारी हुई, जॾहिं असांजी फैमिली जा माण्हू जॾहिं ॿाहिरि आउट ऑफ कंट्री वापसि विया पे, त हिन चकर जॾहिं विया पे त हू पाण सां गॾु टोपी अजर खणी विया। त हुननि खे ख़बर आहे त 3 डिसंबर असां दुबई हुजूं, अमेरिका हुजूं, लंडन हुजूं, उते बि असांजो इहो ॾींहुं मल्हाइबो। त हीउ जेको शहूर आहे, ही KTN जेको पूरी दुनिया खे शहूर ॾिनो आहे। त मां हिन मौक़े ते KTN जी सॼी सथ खे, KTN जी सॼी टीम खे सलाम पेश कंदुसि, जिन जेको आहे सिंध खे हिकु वरी शहूर पैदा कयो ऐं सिंध खे ॿुधायो ऐं दुनिया खे ॿुधायो त सिंधी क़ौम हिकु अज़ीम क़ौम आहे जे हमेशह पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखियो। प्लेटफॉर्म ते जमा कयो सभिनी खे। उन सां गॾोगॾु एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे। वक़फ़न बवक़फ़न असां तव्हांखे एंटरटेन बि कंदासीं। त उन जे लाइ असां सां सिंगर्स बि मौजूदु आहिनि। त इरफान अवान असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ैर मुबारकूं। ही जेको ॾींहुं आहे असांजो 3 डिसंबर सिंधियुनि जो ॾींहुं आहे। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरियूं बि क़ौमूं आहिनि, अंग्रेज़ आहिनि, मुस्लमान आहिनि, केर बि आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेको हिकिड़ो इहो 3 डिसंबर जेको ॾींहुं आहे, इहो असांजो ॾींहुं हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे। असांजी सिंध जी सुञाण इन ॾींहं सां आहे। बिल्कुलु। त सिंधी क़ौम बि आहे, सिंध में आहे, पाकिस्तान में आहे। ऐं उन्हनि जो लिबास कहिड़ो आहे, हुन जी आदर भाव हुन जो करणु कीअं आहे, महिमान नवाज़ी कीअं आहे, सुञाण कीअं आहे। जीअं अजरक, टोपी, हीअ असांजा ॾिसो था थांव पियान थिया ऐं महिमान नवाज़ी। ख़ासि तौर ते जेके बैरून मुल्क रहनि था, मां सम्झां थो त इलाही सारा दोस्त असां वास्ते में वाबस्ता हूंदा आहिनि फेसबुक ते, त उहे चवंदा आहिनि त भई तव्हां वटि ओताकूं आहिनि, तव्हां महिमान खे राहींदा आहियो। बिल्कुलु सिंधी ईअं हुजणु खपनि। ऐं इहो ॾींहुं असांजो मां सम्झां थो त ईद छा पर सुभान अल्लाह, हिन ॾींहं जी असां जेतिरी तारीफ़ कयूं घटि आहे। तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि 3 डिसंबर जूं। सिंधी भाइरनि खे, असांजे चाहींदड़नि खे जेके असांखे हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके हिते कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जूं बि काविशूं महिनतुनि खे सलाम, उन्हनि खे मुबारक हुजे मुंहिंजी तरफ़। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। सो स्टार्ट मां चाहींदसि त सर खां कयूं। तव्हां ॿुधायो अॼु जे हवाले सां केतिरा एक्साइटेड आहियो, छा कंदा आहियो अॼु जो ॾींहं ते? ज़ाहिर आहे ख़ुशियूं कंदा आहियूं। को वक़्तु हुयो त हिन ई शहर में अजरक पाइणु ॾाढो ॾोह हूंदो, सिंधी टोपी पाइणु ॾाढो ॾोह हूंदो।
माना कारीगर नाग जे ॼण पेर ते पुछ ते लत ॾियण जे बराबरि। सही अॼु उहो वक़्तु आहे जो खुले आम असां अजरक, सिंधी टोपी, ये झुमरियूं नचंदा कुॾंदा प्रेस क्लब ते पहुचूं था या उन खां पोइ फुहारो चौक ते पहुचूं था। सॼी सिंध में जेके जेके नंढा शहर आहिनि, टाउन आहिनि, सिटी आहिनि, इवन ॻोठ बि आहिनि, उन्हनि में जेको आहे भरपूर तरीक़े सां हीउ ॾींहुं मल्हायो थो वञे। ऐं अहिड़े तरीक़े सां मल्हायो थो वञे जीअं ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा हूंदी आहे। त हीउ हाणे हिकिड़ो ॾिहाड़ो थी वियो आहे त आचर महीने डिसंबर जो पहिरियों आचर, उन जी पहिरीं तारीख़ जेका बि थींदी त उन हिसाब सां इहो मल्हायो वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु। त हा जी, अच्छा, उन खां अलावा सिंधी कल्चर खे तव्हां कीअं डिफाइन कंदो त सिंधी कल्चर छा आहे? छा इहो सिर्फ़ लिबास जी हद ताईं महदूद आहे, असां जेको लिबास पायूं था, या रेलिन जी हद ताईं? न खाधो बि असांजो सिंधी जेको आहे, साग थियो, मखण थियो, माखी थियो, ॾुध थियो, खीर थियो, मकई जी मानी थी, चांवरनि जी मानी थी, जूअर जी मानी थी। असांजे जेकी महिमान नवाज़ी थींदियूं आहिनि, ओताक ते ॾोर कचहरियूं राति जो थींदियूं आहिनि, बाहि जा मच ॿरंदा आहिनि, उन ते चारों तरफ़ माण्हू वेहंदा आहिनि, पोइ बेत ॿुधाईंदा आहिनि, गुझारतूं ॿुधाईंदा आहिनि, पोइ भंजणियूं पवंदियूं आहिनि। को मुसाफ़िर ॾींहं जो लंघे वियो त उनजी ख़िदमत करणु, उनखे मानी खारे रवानो करणु, इहे असांजे कल्चर में, असांजी मोहबत में ऐं असांजी इज़त में इहो शामिलु थिए थो। जेकॾहिं असां इहे पंहिंजूं रीतूं रस्मूं विसारे छॾींदासीं त ज़ाहिर आहे असां पंहिंजी जेको आहे सो सकाफ़त खे विसारे छॾींदासीं। अच्छा, पोइ छा इहे शयूं ॻोठनि ताईं महदूद न रहिजी? न, शहर में बि आहिनि हाणे शहर में बि। छो त को वक़्तु कराची शहर में टोटल आबादी सिंधियुनि जी 35,000 खां मथे न हुई। ऐं कराची जो तमामु पुराणो बाशिंदो आहियां, रहाइश पज़ीर आहियां, त इन करे मूं पंहिंजी अखियुनि सां सभु कुझु ॾिठो आहे। इहो अजरक वारो जेको मां तव्हांखे हवालो ॾिनो, सिंधी टोपी वारो ॾिनो, त कारीहर नाग जे पुछ ते ॼण तव्हां लत ॾिनी। सिंध जो नालो वरितई त कारीहर नाग जे पुछ ते ॼण तव्हां लत ॾिनी, वराए तव्हांखे ॾंगु हणंदे देरि न कंदो। अॼु उहो दौरु आहे जो गज बि पाया था वञनि, अजरक बि पाया था वञनि, सरेआम हिन बंदर रोड शाहराए फैसल ते कराची जी ॻाल्हि थो कयां, सिंध जो गादी जो हंधु आहे, हब आहे, उन जी ॻाल्हि थो कयां। बाक़ी सॼी सिंध में जेके मेला मला खड़ा थियनि था, उन जी ॻाल्हि ई ॿी आहे। सही ॻाल्हि आहे। माज़रत सां त इहो जीअं तव्हां चयो त असां जहिड़ो कारीहर नांग जे पुछ ते पेर रखियो, ऐं इहा ग़लती कंहिंजी आहे? ग़लती बि असांजी आहे। न, असां अक्षरियत में न आहियां। न, ग़लती बि असांजी आहे। असां ई चवंदा आहिनि, जॾहिं माण्हू चवंदा आहिनि त कंहिंखे असां अक़लियत में हुयासीं, उन वक़्तु 35,000 टोटल आहे, हाणे उन जगह ते 70 लख खां मथे हो। 70 लख माण्हू जी हिकिड़ी ताक़त थींदी आहे। 35,000 वारी फिगर सां तव्हां सां इख़्तिलाफ़ थो कयां। कराची हमेशा सिंधियुनि जो ई रहियो आहे, पर जॾहिं पार्टीशन थी, पार्टीशन खां पोइ बि न, मां तव्हांखे ॿुधायां थो न, मां तव्हांखे ॿुधायां थो, तव्हांजा मलीर, तव्हांजो इब्राहिम मैदरी सॼो सिंधी आहे, तव्हांजा जेके मेमून इवन उहे इहे बाराड़ी में शामिल आहे। तॾहिं ॾिसो, तव्हां ॻाल्हि था कयो, बाराड़ी में शामिल आहे। जॾहिं हिकिड़ी तंज़ीम टेरर पैदा कयो या कंहिं ग्रुप पैदा कयो, बाबा साईं इहा बाराड़ी में शामिल हुई, इब्राहिम हैदरी, मलीर। मां शहर जी ॻाल्हि थो कयां, पार्टीशन खां पोइ गार्डन जो इलाइक़ो जेको वफ़ाक़ी इदारो हो, वफ़ाक़ जा माण्हू हिते रहंदा हुआ, फीडल बी एरिया में वफ़ाक़ जा माण्हू रहंदा हुआ, जहांगीर रोड ते वफ़ाक़ जा माण्हू रहंदा हुआ, जमशेद रोड ते वफ़ाक़ जा माण्हू रहंदा, शहीद मंज़िल ते जेके बि आम जेके सोसाइटी जेके बि पीआईबी समेत सभु बुटे साहब ठारायूं, पीआईबी सर पार्टीशन खां पोइ ठही आहे सर, पार्टीशन खां पोइ पीर इलाही बख्श कॉलोनी, पीआईबी जो पीआईबी शॉर्ट लफ़्ज़ आहे, असुल नालो आहे पीर इलाही बख्श कॉलोनी। ठीकु आहे। तव्हां मां नंढड़ो ॿार मुंहिंजो 35,000 वारी फिगर सां 35,000 हो। ॾिसो, असल ॻाल्हि इहा आहे 35,000 को हू बाराड़ी शामिल न कयो। 35,000 न बाराड़ी मुसलत के कया, एतिरे ताईं जो कराची वॾनि मुसलत कया न, ऐं जॾहिं पंहिंजी ते आया त उन मुसलत जेके हुननि, सॉरी माज़रत सां, जेके हुननि मुसलत असांजनि वॾनि कया,
मां हाणे हुनखे न तव्हां न कहिड़ा नालो खणो असां जन न वॾनि मुसलत कायल कया। कयो न वॾा ऐं हुन नाला। खां पोइ मुंहिंजे ख्याल वरी सां जॾहिं इहो हू बहस इलाही वॾो थी वियो हाणे आहे। ॾिसो उन्हनि ई असांजे नालो न खणबो उन्हनि वॾनि छो न खणबो? उन्हनि वॾनि ई वॾी हटायो ॾिसो त ही ॾियारो अची वियो। भाभी आप हमें बताइए कि आप इस केड़ा दिन को वॾा? किस तरह देखती हैं और न, किस न तरह हित सेलिब्रेट ॿुधायो। करती हैं। दुनिया ॿुधे। रिपीट कीजिएगा, यहाँ से बात बहुत ज्यादा आ मैं रही ये है। कह रही हूँ कि आज के दिन को आप कैसे देखती हैं और किस तरह सेलिब्रेट करती हैं। मेरा पैगाम मोहब्बत है और जहां तक पहुंचे। सही जब इतने खूबसूरत रंग हों और सब मिलकर बैठे हों तो फिर उस वक्त कुछ कड़वी यादें कहीं पीछे भी छोड़ देनी चाहिए। सही कराची जान है सिंध की नहीं, पूरे पाकिस्तान की। ये इंतहाई गरीब परवर शहर है जो आता है हाथ खोल के सबको अपने अंदर समो लेता है। सही बात। इस शहर में मुझे अल्लाह की वो बात सादिक नजर आती है कि वो रब भूखा उठाता है, भूखा सुलाता नहीं है। सही। क्यों कराची शहर पर इतनी बहस है, क्यों इतना झगड़ा है? देखिए 3 करोड़ 3.5 करोड़ की आबादी है यहाँ की, क्यों नहीं सेंसस प्रॉपर होता, क्यों नहीं चीजें प्रॉपर होती? ये जमीन के झगड़े और इलाकों के झगड़े और सूबों के झगड़े मेरे मुल्क में तो कम से कम ना हो, क्योंकि पूरी दुनिया हमारे साथ तमाशा यही कर रही है कि हम इतने ताकतवर हैं, हम गुलदस्ता हैं, हम सारे सूबे मिलकर अपने आप को बहुत मजबूत लेके खड़ा करते हैं, लेकिन जब हम ये दिल में छोटी छोटी रंजिशें पालते हैं ना और फिर वो हमारे बच्चे भी सुनते हैं तो ये रंजिशें बढ़ती हैं। मेरा मुल्क ये चीजें अफोर्ड नहीं कर सकता। जितनी प्रॉब्लम्स हैं उनके सॉल्यूशंस होने चाहिए, लेकिन सॉल्यूशंस और प्रॉब्लम्स की भी कोई एक जगह होनी चाहिए। खुशी के मौके पे सिर्फ खुशी मनाएं। और इकोनॉमी की बैकबोन है कराची, इसको लेके नेगेटिव बोलने नहीं चाहिए। हाँ, जहां बोलना चाहिए, जहां साबित करना चाहिए, वहां ये चीजें जरूर कीजिएगा, क्योंकि दुश्मन को तकवीयत मिलती है कि साथ बैठे हुए 4 लोग, और अगर वो असेंबली भी नहीं है, वो खुशी का मौका है और 4 लोग अलग अलग बात करें तो दुश्मन को तकवीयत मिलती है। खुशी का मौका है, हमने नहीं देनी किसी भी दुश्मन को तकवीयत। हम एक हैं, जितने लोग बैठे हैं, मेरी सोच अलग, आपकी सोच अलग, भाई की सोच अलग, ये बहुत खूबसूरती है। क्योंकि जब ये सारी सोचें मिलेंगी और मिलकर पाकिस्तान के लिए बात करेंगी, उसके बाद दुनिया को पता चलेगा पाकिस्तान क्या है। जो खूबी सिंधी भाई में है वो बिल्लोची में नहीं, जो बिल्लोची भाई में है वो पठान में नहीं, जो पठान भाई में है वो उर्दू स्पीकिंग में नहीं। क्या खूबसूरत बात है कि ये सारे लोगों की अपनी अपनी खूबियां, हमने खूबियों को जमा करना है और जो खामियां हैं उनको कहीं हम कवर कर लेंगे। मेरे पास अगर कोई चीज नहीं है, किरण के पास है तो किरण मुझसे शेयर करेंगी, और मेरे पास है तो मैं किरण के साथ शेयर करूंगी। शेयरिंग इज केयरिंग। हमने अपने बच्चों को प्राइमरी लेवल से ये चीजें सिखाई हैं, यानी जब 2.5 साल का बच्चा जाता है मॉन्टेसरी, वहीं से उसको सिखाते हैं। वो बच्चा एक तरफ वो देखता है, फिर हमारे मुल्क पाकिस्तान को जब इस तरह की बातें सुनता है, उस बच्चे को भी समझ नहीं आती कि उसने क्या करना है। सही। हम सब यहाँ पे एक अच्छी उम्र के लोग बैठे हुए हैं, समझदार लोग बैठे हैं, इख्तलाफ भी होता है, दिल के अंदर भी होता है, लेकिन खुशी के मौके पर एक हैं, वैसे हम गम पर भी एक हैं। अब भी कोई खुदा ना खास्ता पाकिस्तान में कहीं सैलाब आ जाए, कहीं जल्जला आ जाए, यकीन जानिए फिर ना लिबास होती है, ना जुबान होती है, सिर्फ इंसान होता है। मैं क्योंकि सारिम बनी ट्रस्ट की वाइस चेयरपर्सन हूं, मैं इन चीजों को लेकर चलती हूँ। मैंने अपने पाकिस्तानी बहन भाइयों को सबको मुसीबत में हमेशा एक पाया। मैंने नहीं सुना उस वक्त, मैंने कभी नहीं देखा कि अगर सिंधी मदद के लिए किसी दूसरी जगह गया, चाहे कश्मीर का जल्जला हो, चाहे सैलाब हो, जाके कि नहीं ये क्योंकि मेरे सूबे का नहीं, मेरे इलाके का नहीं, मेरी जुबान का नहीं, मैं इसकी मदद नहीं करूंगा, ऐसा नहीं है। और जैसे भी हमारे पास माशाल्लाह ये हिंदू बरादरी के भाई मौजूद हैं, मेरे अपने शेल्टर होम में हिंदू लोग रहते हैं, वो बच्चे रहते हैं, मासूम बच्चे रहते हैं। मैंने मेरे जो बात लिए कही थी, मैं बस ऐसे अपनी बात कंप्लीट कर लूं, मेरे लिए सब इंसान बराबर, सब काबिल इज्जत। और जैसे मैं अपने अपने बच्चों को यहाँ के उनको जो भी है ना, बच्चा इक्वल है, बूढ़ा इक्वल है, हम सबको वो चीजें देते जाते हैं। बस ये मोहब्बत का रंग है। आप हमारे भाई, मैं आपकी बहन, ये रिश्ता है हमारा। बिल्कुल मैंने जो बिल्कुल। बात मूं जेका ॻाल्हि कई उहा कई 75 साल पहिरीं जी, पार्टीशन जी। पार्टीशन में केतिरी आबादी हुई, माना 35,000, मां उहा ॻाल्हि कई। हाणे जेका आबादी असांजी आहे उहा आहे 60 खां 70 लख। ठीकु आहे। को वक़्तु अहिड़ो हो, टूल प्लाज़ा क्रॉस कंदा हुआसीं, क्रॉस करण खां पहिरीं सिंधी माण्हू टोपी लाए खीसे में रखंदा। मां गारंटी सां थो चवां, मूंखे हिते तक़रीबन 65 साल थी विया आहिनि कराची में रहंदे,
इहे सभु जहिड़ा झगड़ा ॿिया टिया सभु ॾिठा आहिनि। मां सही। उहा ॻाल्हि कई, पर हाणे एॾो इतिहाद थी वियो आहे, एॾी मोहबत थी वई आहे, हर के हिक ॿिए खे बर्दाश्त करे छॾियो आहे। उहा ॻाल्हि उन वक़्त जी कई जंहिं वक़्त में माण्हू सिंधी टोपी अजरक पाईंदो हो त कारीअ जे पुछ ते लत ईंदी हुई त उहो वराए चक बि हणंदो हो। हाणे उहो न आहे, हाणे सभु गॾियल आहिनि, सभु गॾिजी एकता नालो छा आहे? एकता माना इतिहाद। हाणे एकता आहे हर जगह ते, ॾेह परॾेह पूरी दुनिया में पड़ोसी असांजा जेके मुल्क आहिनि या जिते जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई थी वञे उते इहो एकता ॾियारो मल्हायो थो वञे। मां उहा ॻाल्हि कई। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं भाभी ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांखे हाणे पंहिंजी जेका यूथ आहे उन्हनि खे प्यार ऐं मोहबत जो जेको आहे त मैसेज ॾियणो आहे ऐं पूरी दुनिया खे ॾेखारिणो आहे त असां हिकु आहियूं, असां यूनाइटेड आहियूं। उन सां गॾोगॾु जेको आहे त मां राशिद मेमन साहब जे में ईंदुसि। असां को हिकिड़ो टारगेट ठाहींदा आहियूं, ठीकु आहे? हमेशा असां वटि राजेश साहब जेको आहे न टारगेट हूंदो हुयो दिवाली जे शोज़ में। हिन दफ़े मां ऐं ज़ुहैब सोचियोसीं त अॼु तव्हांखे टारगेट छो जो तव्हां केटीएन जा मेंबर बि आहियो, पुराणा बि आहियो, सीनियर केटीएन मतलब न्यूज़ रिपोर्टर बि आहियो। ॾिसंदड़नि खे जवाब ॾिजो। राशिद और रशीद में सभिनीनि फ़र्क़ु खे आहे। ख़बर आहे तव्हां केरु आहियो। क्लियरिफिकेशन जी ज़रूरत ई कोन्हे काथे। रशीद मेमन खां असां पुछंदासीं त सिंधी कल्चर जी अवेयरनेस जी अगरि ॻाल्हि थी कजे त जॾहिं खां असां हीअ ॾींहुं सेलिब्रेट करणु स्टार्ट कया आहिनि उन खां पहिरियां ऐं हाणे में छा चेंजिंग तव्हां ॾिसो था अवेयरनेस जे हिसाब सां? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मां पंहिंजे ई चैनल केटीएन कावश खे हिकु मुबारकबाद बि ॾींदुसि ऐं उनखे जस आहे जो हिन ॾींहं जो हुननि ऐलान कयो। ऐं इहो बि सॼे तव्हांखे बि ख़बर आहे, आवाम खे ख़बर आहे त हिकु कंट्रावर्सी वारी हिकिड़ी ॻाल्हि पैदा थी। हिकु एंकर असांजी हिकिड़ी सिंधी टोपीअ ते हुन तनक़ीद कई, जंहिंखां पोइ ऐलान थी वियो, सॼी सिंध में हिकु कावड़ थी वई। ऐं इहो ई सवाल उथारियो वियो सिंध जे अवाम पारां त सिंध जो जेको कल्चर आहे न सिर्फ़ु पाकिस्तान पर सॼी दुनिया जो रिच कल्चर आहे। ऐं मिस्र खां पोइ सिंध जे कल्चर जी हिकिड़ी अहमियत आहे, क़दीमी कल्चर सिविलाइज़ेशन आहे। 10,000 साल त घटि में घटि 10,000 साल असांजी तारीख़ मौजूदु आहे मोहनजो दड़े जी सूरत में, जंहिंखे दुनिया तहक़ीक़ बि कई आहे सॼी। त असांखे को बि माण्हू इन शइ खां इनकार नथो करे सघे त सिंध जो कल्चर जेको आहे दुनिया जो रिच कल्चर आहे ऐं तमामु हिकु शानदार कल्चर आहे। जॾहिं मोहनजो दड़े जी खोटाई कई वई त दुनिया हैरान थी वई त 10,000 साल अॻु में बि जॾहिं एॾी डेवलपमेंट दुनिया में न हुई त मोहनजो दड़े में स्विमिंग पूल, बाथ ऐं जदीद क़िस्म जा कवर्ड ड्रेन्स इहे दरियाफ़्त थिया। उनखां पोइ इहो ई असांखे त हाणे दावा करण जी बि ज़रूरत न आहे, छो जो मोहनजो दड़े जी सूरत में साबित थी चुको आहे असां हिकु तमामु वॾी सकाफ़त जो हिसो आहियूं। सिंध धरती हिकु अज़ीम धरती आहे जिते असांखे फ़ख़्रु आहे त असां सिंध धरतीअ ते जनमु वरितो आहे ऐं पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी सिविलाइज़ेशन सां असांखे तमामु घणी मोहबत आहे। पर थियो छा जो हमेशह सिंध जे कल्चर सां माज़रत सां ॿियनि क़ौमुनि घणे भाङे नफ़रत जो हिकिड़ो इज़हार कंदो रहियो। सभु न माण्हू पर जेके पॉलिटिकल मक़सद रखनि था, जंहिंखे हिते नफ़रत फैलाइणी आहे, जंहिंखे सिंध खे कल्चर, सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी ॿोलीअ खे क़बूल न करिणो आहे, उन्हनि मुसलसल तनक़ीद कई। पर चवंदा न को ॾींहुं ईंदो आहे आख़िरी उनजे छा चइजे इख़्तिताम जो ॾींहुं इहो थियो त जॾहिं ॿिया माण्हू, सियासी माण्हू, एंकर, तस परस्त एंकर चवंदमि, तस परस्त एंकर हमेशह सिंध जे कल्चर ते, टोपीअ ते तनक़ीद कंदा नज़र आया। जॾहिं हिकिड़े वॾे एंकर उन ते तनक़ीद कई, पोइ उनखे अहिड़ो मुंहुं तोड़ जवाबु मिलियो जो हाणे न सिर्फ़ु सिंधी माण्हू पर गैर सिंधी माण्हू बि सिंध जे सकाफ़ती ॾींहं खे तमामु जोश ऐं जज़्बे सां मल्हाइनि था। एसि ताईं जो असांजा मुल्की इदारा बि हाणे सिंध जे सकाफ़ती ऐं कल्चर डे खे सेलिब्रेट कंदा आहिनि, कांग्रेचुलेट ॾींदा आहिनि। जॾहिं त साईं जी ॻाल्हि त कुझु वक़्तु जेकॾहिं 30 साल पोइते वञूं, सिंध हमेशह सिंधियुनि जो रहियो आहे। कराची बि हमेशह सिंधियुनि जी अक्सरियत वारो रहियो आहे, पार्टीशन खां पहिरियां बि रहियो आहे, पार्टीशन खां पोइ बि रहियो आहे। पर जीअं त हिकु टेरर पैदा थियो मुख़्तलिफ़ 5-10 सालनि जे अंदरि, उनखां पोइ जेके सिंधी माण्हू आहे जीअं मेमून आहिनि उहे बि सिंधी आहिनि, उन्हनि पाण खे क्लेम करणु छॾे ॾिनो। बहरहाल उहे त अलॻि ॻाल्हियूं आहिनि। उन एंकर जी तनक़ीद खां पोइ उनखे अहिड़ो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो जो हाणे
मां मीडिया जे इदारे में वेठो आहियां, कराची प्रेस क्लब में बि मां इन आहियां, सॼी कराची जी हिकिड़ी डेमोग्राफी पॉलिटिकल पार्टीज़ खे रिपोर्ट बि कयूं था, उन सां गॾु वियूं बि था। कंहिं में बि हींअर ताक़त कोन्हे जो सिंध जी कल्चर, सिंध जी टोपी, सिंध जे अजरक जे ख़िलाफ़ु या सिंध जी ॿोलीअ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए सघे। त इहो हिकु सुठो इनिशिएटिव थी वियो ऐं हुनखे हुनजे तनक़ीद कई। अॼु उहो ई दौर आहे त उहो ज़ाहिर कोन्हे, असांजी जंहिं ते तनक़ीद कई टोपी उहो हर जाइ नज़र अचे थी। माशाअल्लाह। के दौर में इहो बि हूंदो, मुख़्तलिफ़ हंधनि ते साड़ हूंदो ऐं सिंधी टोपी अजरक खे रोके त केरु कोन थो सघे, पर नफ़रत जो इज़हार कंदा या कोशिशि कंदा त तव्हां सिंधी टोपी अजरक न पायो, जेको पाईंदो उन ते हू तनक़ीद कंदा त तव्हां अनपढ़ियल आहियो, हीअं हूअं मुख़्तलिफ़ जुमिला चवंदा। पर हाणे फ़ख़्र सां अलाह जो शुक्र आहे, लखे न पर किरोड़े माण्हू सॼी दुनिया में अजरक पाइनि था, टोपी पाइनि था, सिंध जी नुमाइंदगी कनि था, सिंध जो शऊर वधियो आहे ऐं उनजो सॼो क्रेडिट जेको आहे उहो कावश KTN जो आहे, जिन उनजो ऐलान कयो, माण्हुनि खे शऊर ॾिनो, माण्हुनि उनखे सेलिब्रेट करणु शुरू कयो। हाणे त सिंध जी ॻाल्हि त कोन्हे, हाणे सॼो पाकिस्तान आहे, सॼी दुनिया में इवन तव्हांजे रिच कंट्रीज़ अमेरिका, दुबई या ॿियनि हंधनि ते बि हीउ ॾींहुं तमामु सुठे नमूने सां मल्हाए थो ऐं मल्हाइण बि घुरिजे, छो न मल्हाइणु घुरिजे। दुनिया पंहिंजी जेके पुराणी तहज़ीब आहे, सकाफ़त आहे, उन ते फ़ख़ुरु कंदी आहे। असांखे बि पाकिस्तान सॼे खे फ़ख़ुरु करणु घुरिजे त सिंध जे रिच कल्चर जी सूरत में उन्हनि खे हिकु ज़बरदस्त कल्चर मिलियो आहे जंहिंखे दुनिया में ॾेखारे सघे थो त असां तहज़ीब याफ़्ता माण्हू आहियूं। इरफान भाउ, तव्हांजा कुझु नवां गाना अचनि था या नथा अचनि हाणे? ॾिसो, असां त मौसीक़ी जे हवाले सां कोशिशि कई आहे सिंध खे नई नई शाइरी मुताबिक़, नई नई ॻाल्हि मुताबिक़ पाण खे सिंध खे मुतारिफ़ करायूं। टोपी जी ॻाल्हि हले, अजरक जी ॻाल्हि हले, ड्रेसिंग जी ॻाल्हि हले। मां ड्रेसिंग ते ईंदुसि त तव्हां ॾिसो त लेडीज़ जा वॻा तव्हां पाण पाईंदा आहियो, 15,000, 20,000, 25,000 ताईं वॻो बि हूंदो, पर गज जो वॻो जेको भर्थ वारो वॻो आहे उहो बि तव्हांखे हिन वक़्तु 35,000, 40,000 ताईं वॻो मिलंदो तव्हांखे। इहो हाणे शौक़ सां माण्हू पाइनि था। कराची जी जेकी फैमिलीज़ आहिनि, उर्दू लैंग्वेज हुजनि कहिड़ी बि हुजनि, उहे शौक़ सां इहे पाइनि था। टोपी आहे, हाणे इहे टोपियूं जेके सुई जूं अचनि थियूं पयूं, इहे टोपियूं 50,000 जी टोपी आहे हिकिड़ी, आहे त टोपी हिकिड़ी 500 जी बि आहे, हाणे 50,000 जी टोपी अचे थी पई। अजरक आहे, अजरक 500 जी बि अचे थी, 25,000 जी बि अचे थी, 20,000 जी बि अचे थी। अजरक जूं बि क्वालिटियूं आहिनि। बिल्कुलु। इहा छा आहे, असांजी सिंध जी सकाफ़त आहे, सुञाण आहे। ऐं उन खां अलावा ॾिठो वञे महिमान नवाज़ी सिंध में थिए थी। असां वेंदासीं अंदरूने सिंध में ॿाराड़ी में वेंदासीं, उते तमामु घणो अञा ताईं उहो रेशो आहे। महिमान खे घुराइबो आहे, 4 ॻोठ वारा ईंदा, उहो उताक ते वेंदा, उन्हनि जे लाइ लंगर तयारु थींदो, जेको हूंदो साग हूंदो, मच्छी हूंदी, लस्सी, खीर, वरी उन्हनि सां कचरियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि, 2 मिंटनि जी आहे त हिकिड़ो उताकी हुयो, उन वटि महिमान जेको बि वेंदो हुयो एॾो ख़ुशि थी निकिरंदो, एॾो ख़ुशि थी निकिरंदो, वाह वाह कंदा। पोइ तर जा 2-3 उताक वारा हूंदा, उहो ॾींदा, यार असां वटि महिमान अचे थो, ख़ुशि नथो थिए, तो वटि छा फार्मूलो आहे? पोइ उन हिकिड़ो बयानु ॾिनो, मां दोस्तनि खे बि शेयर कंदुसि त उन उताक वारे में एॾी ख़ूबी हूंदी, पहिरियों महिमान जो हाल वाल वठी, हाल वाल वठिबा आहिनि कचहरी में, उताक में सिंधी सकाफ़त में, पोइ हाल वाल वठंदो, पोइ हाल वाल में ज़ाहिर थींदो त भई ही घोड़नि डांदनि जो शौक़ीन आहे, ही क्रिकेट जो शौक़ीन आहे, ही को मौसीक़ी सां आहे या हिन जो आहे। पोइ उहो उन नेचर सां पोइ छा कंदो ताकी उन जी उन हिस्ट्री में घिरंदो, वाह घोड़नि डांस शौक़ीन आहे त पोइ उहो सिलसिलो शुरू कंदो, उनखे मज़ो ईंदो। जे रांदि जो शौक़ीन आहे त पोइ वर्सटाइल हूंदो उताक वारो, यानी कि पूरी अहिड़ो उताक सरसब्ज़ हूंदी, जितां जा महिमान हूंदा उते वेंदा। असांजी सिंध में प्यार आहे, वधी वियो आहे माशाअल्लाह। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे ई प्यारी, सिंध आहे ई सूंह वारी, सिंध आहे ई पीरनि फ़क़ीरनि जी, ओलियान जी, दरवेशनि जी, औलियादनि जी, सनतनि जी। सिंध धरती था जंहिं बि दुश्मनी कई आहे उहो नीज़ तो नापूद थी वियो आहे। बिल्कुलु। राजेश कुमार ॾे बि ईंदासीं असां। बिल्कुलु ईंदासीं। बिल्कुलु। अच्छा, हिंदू कम्युनिटी जेको आहे त हिन ॾींहं खे सिंध खे ऐं सिंधी कल्चर खे कीअं पई ॾिसे? बिल्कुलु। ऐं हिंदू बिरादरी त पंहिंजा जेके फेस्टिवल ॾाढा सुठे नमूने सां सेलिब्रेट कंदी आहे, पर जेको एकता जो ॾींहुं आहे, असांजी जेका बिरादरी आहे, जेका एकता जी राति थिए थी, चांद राति जेके तव्हां चओ, कलो की राति जेका 2 दिसंबर ते हुई,
उते जेके असांजो हिकिड़ो नेम थींदो आहे मंदर में त असां राति जो 7 बजे असांजी हिंदू बिरादरी जा मर्द ॿार औरतूं वञी आरती कंदा आहिनि माशाअल्लाह। त हिन ॾींहं ते असांजा औरतूं असांजा ॿार असांजा मर्द सभु अजरक टोपी पाए आरती वाह, वाह। कंदा आहिनि वाह, वाह। ऐं उते जेका अरदास कंदा आहिनि उहा हू थींदी आहे असांजी ग्रंथ हिंदी लैंग्वेज में पर उन ॾींहुं जेका उहे अरदास कंदा आहिनि उहे सिंधी लैंग्वेज में कंदा आहिनि त ट्रिब्यूट पेश कंदा आहिनि त अॼु असां हिनखे पेश कयूं पिया वाह वाह। ऐं हीउ जेको रिच कल्चर आहे सची पुछो जेको त असांजी फैमिली जा तमामु घणा माण्हू जेके ॿाहिरि मुल्क में रहनि था या जेके माण्हू हितां इंडिया विया आहिनि हींअर जॾहिं महिल को माण्हू हितां वञे थो त हू पुछे थो तव्हां लाइ कुझु खणी अचां अॻे चवंदा बॉम्बे बेक जो केक खणी आ हाणे चवंदा असां लाइ टोपी अजरक खणी आ हीउ शऊर आहे हीउ हिकिड़ो मोहबत आहे ऐं जेका सिंध जेको आहे न हिकिड़ो इम्पैक्ट पाण मिस पिया कयूं त जेको सिंध हमेशह भाईचारे के जेको आहे उहा चैंपियन रही आहे मज़हबी हमआहंगी जी सिंध चैंपियन रही आहे जंहिं महिल दुनिया में सर्वे थी जॾहिं दुनिया सॼी में सर्वे थी त भाई आख़िर छा चक्कर आहे त हुननि ॿुधायो त सिंध उहो वाहिद क़ौम आहे जंहिं हमेशह हर क़ौम खे क़बूल कयो आहे जंहिं हमेशह हर क़ौम जी ॾींहंनि खे सेलिब्रेट कयो आहे भाईचारे खे हिकिड़ी मस्जिद ॿई गॾु हिकिड़ी दीवार गुरु ग्रंथ जो बि ईअं आहे ऐं हींअर बि जॾहिं ॾियारी थिए थी त असां सां हिंदू ॿारनि सां गॾु असांजा मुस्लिम ॿाहिरि बि फटाका वॼाइनि था जॾहिं इफ़्तार अचे थी त असांजा हिंदू ॿाहिरि असांजे हिंदू मुस्लिम ॿाहिरि लाइ इफ़्तार पार्टियूं कनि था होली थिए थी त इते केटियन जे शो ते ई असां होली हिक ॿिए खे रंग हयां हिक ॿिए खे ॾीया ॿारिया दुनिया खे मैसेज ॾिनो आहे त असांजी सकाफ़त ही एंटिक आहे पर जेको असांजे मज़हब हमआहंगी सां प्यार आहे जेको भाईचारे सां प्यार आहे उहो पूरी दुनिया में तव्हांखे किथे नज़र न ईंदो बिल्कुलु असां में जेके शादियूं सिंधियुनि जूं सभु जेके असांजा हिंदू बिरादरी भाइर भेणूं आहिनि असां सभु जेके आहियूं जेके शादियूं थींदियूं आहिनि त अॼु ॾींहं ताईं बि जेको हीअ रस्म पलो ॿधंदा आहिनि पलांत ॿधी पोइ वरी जेको घोट कुंवार खे वठी था वञनि वरी जेके ही गुल चूंडींदा आहिनि या उहा छो त सिंध त सदियुनि खां क़ाइमु आहे न सिंध जेकी आहे त पाकिस्तान खां पोइ त कान थी आहे ॻाल्हि यादि आई रस्मुनि ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई असांजे कल्चर में जेको टकरनि वारी जेका हिकिड़ी रस्म लाऊ जेके असां चवंदा आहियूं इन जी माना छा आहे मतिलबु मक़सदु छा आहे इन रस्म जो मक़सद टक्कर जो जीअं हिकिड़ो सवण खणी चइजे सवण आहे भई सभिनीनि टक्कर खाधा हूंदा मक़सद जेको ज़ोर सां टक्कर लॻाईंदा आहिनि न त वरी हथ बि रखंदा आहिनि इन करे पर कुझु बुज़ुर्ग अहिड़ा बि हूंदा आहिनि जो ज़ोरीअ टक्कर उहो इन जे करे जो त हाणे तव्हांजो इहो लम्हो आहे तव्हां टक्कर हणी ॾियो पोइ सॼी उमिरि पंहिंजा टक्कर लॻाईंदो पोइ बसि न्याण जो इहो अथव जेका ॻाल्हि कई न मुंहिंजे दड़े तां त सिंध वाहिद हिकिड़ो मुल्क हो इन जी एराज़ी कश्मीर ताईं हुई अञा बि अॻिते तिब्बत लद्दाख ऐं पंहिंजो कैलाश हिमालय जबल हितां को इहो दरियाए सिंध सिंधू जे नाले सां हलंदो थो अचे ऐं जंहिं महिल मैदानी इलाइक़े में अचे थो पोइ दरियाए सिंध थिए थो इन में केतिरा ई दरिया अॻिते पवनि था ऐं पोइ हिते बि पवनि था दरियाए नीलम पए थो दरियाए सवात पए थो दरियाए काबिल बि पए थो इहो जाबलू इलाइक़ो आहे जाबलू इलाइक़े में जंहिं महिल इन जा नंढा नंढा वहिकरा थींदा थींदा पोइ वरी मैदानी इलाइक़े में वॾो हिन जो हिकिड़ो पेट थी थो वञे पोइ दरियाए सिंध जे नाले सां सिंधू दरिया पोइ असां वटि जंहिं महिल पहुचे थो सिंधू दरिया पोइ हिते दरियाए सिंध आहे पोइ वरी पंज नत ते जंहिं महिल पहुचे थो त हुन में वरी पंज ई दरिया पहुचनि था पंजाब जा छो त पंज माना पंज आब माना पाणी तंहिंमो 3 दरिया ते हिननि अयूब खान जे दौर में खपाए छॾिया बाक़ी 2 दरिया बचिया हिकिड़ो ई असांजो दरिया सिंध जंहिं महिल अचे थो इहो सदियुनि खां वठी वहंदो थो अचे जेको ज़मीनुनि खे सैराब कंदो थो अचे इतो ई असांजा वणज वापार वेंदा हुआ ॿाहिरि ॿेड़ा वेंदा हुआ जिते वापार करे ईंदा जीअं बंबोर वटि देबल बंदर आहे उहो देबल बंदर बि हुयो अहिड़े तरीक़े सां पोइ वरी अंग्रेज़ आया त हिते क्यामाड़ी बंदर ठाहियूं उन खां पोइ पोर्ट कासिम बि ठहियो त पर असां वटि मुंहिंजे दड़े खां वठी असां वटि बंदरगाह हुया जंहिंजे ज़रिए ॿेड़ा हुया इहे हवाई जहाज न हुया पाणी वारा जहाज न ऐं उहे मीर बहर थींदो आहे माना बादशाह बहर माना पाणी इहे मीर बहर हलाईंदा हुआ पूरी दुनिया में वणज वापार कंदा हुया ऐं ही जेके असांजा अजरक थिया असांजो सिरह जो तेल थियो फुटियूं थियूं जंहिंमो कपिड़ो ठहंदो अंग पंहिंजो ढकींदा
माना माण्हू ॿी दुनिया जा जेके हुया उन्हनि खे एतिरी तहज़ीब ई न हुई, उहा उघाड़ा घुमंदा हुआ। सिंधी क़ौम खे एतिरी तहज़ीब हुई जो उहो फुटियूं पोखे पंहिंजो अघु जेको आहे ढकींदा हुआ। सेवरेज सिस्टम मुंहिंजे जे दड़े में आहे, स्विमिंग पूल मुंहिंजे जे दड़े में आहे। उन वक़्त में बाक़ाइदे पूॼा जे लाइ हिन जो जेको आहे सो पंहिंजो सनानु करे तड़ करे उते पोइ इबादतूं कंदा हुआ। उहो मुंहिंजे दड़ जी खोटाई थी आहे, तंहिंखां पोइ ख़बर पई आहे त हीअ केतिरा सुधरियल मुल्क हुआ। ऐं तौर जो निज़ाम हिननि वटि हुयो, हर शइ जो निज़ाम हिननि वटि हुयो। एतिरे ताईं जो नाचणी जो जेको बुत मिलियो आहे संभारा जो, उन मां बि ख़बर पई थी त हिते जेको आहे सो सकाफ़त जे हवाले सां, म्यूज़िक जे हवाले सां हिते जेके ही पाण जेको आहे सो ख़ुदि कफ़ील हुया। वाह वाह, ये म्यूज़िक जी ॻाल्हि थिए थी त पोइ छा पिया ॿुधायो असांखे? बसि कोशिशि कयूं था, प्यार मोहब्बत जो अॼु ख़ुशी जो ॾियारो आहे। अॼु तव्हां बग़ैर हारमोनियम जे आया आहियो। बिल्कुलु इहे ॻाल्हि आहे, अॼु सिस्टम ॿियो आहे। शोभी भाई त ऑलवेज आहे असां सां गॾु। शोभी भाई आहे, जॉनसन आहे असां सां गॾु, ऐं हुन सां गॾु हिकिड़ो असांजो ॿियो भाउ आहे, नालो छा आहे? मुनीर। मीर असां गॾु। मीर भी आहे असां सां गॾु। न न, मीर त मीर आहे न भई, मां बि मीर आहियां अल्हम्दुलिल्लाह। तमामु हिकिड़ो प्यारो गीत आहे, सभिनि जे हाज़िर ऑडियंस जो क़बूल पवंदो। सिक तुंहिंजी सुपरी अला सिक तुंहिंजी सुपरी मूंखे कपे ऐं खोरे, जीअं सोनारो सोन खे पयो तके ऐं तोरे। आओ पिरियो रे तजायूं ॾियां झीअ में, मस मस सोना मुझे, मस मस सोना मुझे घर आयो वेठो बिना है वरी चवे थो वञा। मस मस सोना मुझे, मस मस सोना मुझे घर आयो वेठो बिना है वरी चवे थो वञा। मस मस सोना मुझे, मस मस सोना मुझे घर आयो वेठो बिना है वरी चवे थो वञा। झट सिवा मुख न सरती हुई, झट सिवा मुख न सरती हुई, पाण पको थिया कहीं पको की, एडियूं जुदायूं ही आज़नमा बेठो बिना है वरी चवे थो वञा। मस मस सोना मुझे, मस मस सोना मुझे घर आयो वेठो बिना है वरी चवे थो वञा।
हो तकड़ भला दस कहिड़ी अथई झट पल वेहु ऐं रात मूं वटि थी मुंहिंजा कयूं वञे तूं भाग सां वेठो बि नाहे वरी चवे थो वञा मस मस सोना मुझे घर आयो वेठो बि नाहे वरी चवे थो वञा परवेज़ परवाना प्यार कयूं परवेज़ परवाना प्यार कयूं सारी रात वेही ॾींहं कयूं सिक पूरी थे पोइ भली वञजा वेठो बि नाहे वरी चवे थो वञा मस मस सोना मुझे घर आयो वेठो बि नाहे वरी चवे थो वञा ज़ुएब छा ख्याल आहे ब्रेक वठिजे बिल्कुल ब्रेक वठिजे ऐं नंढो ब्रेक आहे केॾां न वञिणो आहे तव्हां ॾिसी रहियो आहे एकता स्पेशल ट्रांसमिशन ॿेर तव्हांखे भलीकार कंदासीं अवां ॾिसी रहिया आहियो एकता स्पेशल ट्रांसमिशन ऐं जिथे जिथे बि असांजा भाइर भेनर रहनि था उन्हनि सभिनीनि खे एकता जो ॾिहाड़ो तमामु घणो मुबारक हुजे ऐं जिन भाइर भेनरनि हाणे टीवी ऑन कई आहे त तव्हां सभिनीनि खे बि भलीकार कंदासीं तव्हांखे बि तमामु घणियूं वाधायूं हुजनि त जीअं असां ॻाल्हियूं त इलाही कयूं आहिनि ज़ुएब जी रांदियुनि जे हवाले सां बि असांखे ॻाल्हि करणु घुरिजे त असांजी सिंध जी सकाफ़त जेका आहे त हुन में रांदियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि असां वटि सभ खां पहिरीं असांजी क़ौमी रांदि मल्ल आहे असांजी सिंध सदियुनि खां हज़ारे सालनि खां जेका आहे इहा मल्ल हलंदी थी अचे असांजी क़ौमी रांदि जेका आहे सा मल्ल आहे असांजी क़ौमी रांदि इहा हॉकी न आहे असांजी जेका सिंध जॾहिं ॾिसो न पार्टीशन थियो आहे 75 साल पहिरीं उन खां में सिंध जी पंहिंजी हैसियत त हुई न हीउ जेको तव्हां पोइ हिते ॾेखारियो था इहो किलो त तव्हां छा थो सम्झो त इहो किलो कंहिं ठाहियो ज़ाहिर आहे त हिन जी पंहिंजी हैसियत ते हाणे बि जेकॾहिं असां सिंध जे हवाले सां ॻाल्हि था कयूं विरसे जी ॻाल्हि था कयूं त असांजी क़ौमी रांदि मल्ल उन खां पोइ ॿियूं रांदियूं में वंज वटी अची थी वञे कोडी अची थी वञे ॾीटी ॾकर अची थी वञे चितनि जी रांदि अची थी वञे अहिड़े तरीक़े सां फिर सोटो दबली थी छड़के अच्छा रांदियुनि जी ॻाल्हि त कईसीं पर अगरि शहरनि में ॾिसूं था त हिते जी जेका असांजी यूथ आहे उहे काफ़ी मॉडर्न थी विया आहिनि ठीकु आहे त उन्हनि ॿारनि खे कीअं असां शऊर ॾियूं त ही तव्हांजूं रांदियूं आहिनि ही असांजा खाधा आहिनि ही असांजी तहज़ीब आहे असल में छा आहे त वॾनि ते इहो फर्ज़ थिए थो त पंहिंजे नंढनि खे सीने दर सीने जेका अंदरि असां वटि जेके राज़ आहिनि उन्हनि खे ॾियूं छो त सीने दर मुंतकिल थींदियूं आहिनि उहो किताबी शिकिल में न हूंदियूं आहिनि जेको कुझु मां पंहिंजो ऑब्ज़र्वेशन करे आयुसि पूरी सिंध जे अंदरि अलाए किथे किथे मां पंहिंजो सैलानी सफ़र कया हाणे उहे मुंहिंजे सीने में दफ़न आहिनि मां पंहिंजे बचनि खे ॿुधाईंदुसि त मां हिन जॻह ते वियुसि त हीअ शइ ॾिठमि उन्हनि खे उत्साह थींदो त मां बि छो न वञी ॾिसी अचां हाणे मिसाल कारूंझर जबल आहे हाणे कारूंझर जी त तव्हां सभिनी ॿुधी आहे कारूंझर हिन पासे ॾे आहे मिठी आहे उते कहिड़ी आहे भिट आहे
गॾी बिठ हाणे उहा दुनिया खे ख़बर आहे जॾहिं माण्हू राति जे पस मंज़र में उते बीहे थो त मिठी शहर तमामु हेठि आहे, ईअं लॻंदो त मथां आसमान मां सितारा हेठि लही आया। त इहे शयूं सीने दर सीने माण्हू पाण उन्हनि खे ॿुधाए थो। खाधनि जे हवाले सां 100 साल पहिरीं जेके असां वटि सादगी हुई, इहे गरम मसाला न हुआ, इहे गरम शयूं न हुयूं, त उहे माण्हू उन्हनि खे ॿुधाए था। बसि सिंधी खाधा हे हुया जेके असांजा वॾड़ा खाईंदा हुआ। असां पोइ वरी जॾहिं आयासीं असां खां अॻु में जेके हुया पोइ मॉडर्न थींदा विया, पोइ हुन में जेको आहे सो बिरयानियूं बि अची वियूं, साईं मसाला बि अची विया, त कोफ्ता बि अची विया, त साईं कढ़ाइयूं बि अची वियूं, त मच्छी जेका आहे सा हुनखे जेको आहे सो सजी करे बि खायो वियो। खोड़ शयूं अहिड़ियूं। अॻे छा हो, बुसरी थी वई, खीर मखण बि थी वियो, मखण अची वई, माखी अची वई, कुकड़ बि जेका देसी आहे कुई हुनखे ॿोड़ करे महिमाननि खे खारायो वियो, या दरिया मां ताज़ी मछली पकिड़े हुनजो ॿोड़ चाढ़ियो वियो। अदा इहा असांजी सौगात हुई, असांजो इहो सभु कुझु हुयो। या को शिकार करे आया हरण जो या कंहिं ॿिए शइ जो, त उहो जेको आहे महिमान खे VIP खे खारायो वियो। हाणे जेके शयूं माना सोशल मीडिया जे ज़रिए ॻांढापो अची वियो आहे। सोशल मीडिया असांखे उहे खाधा पचाइण सेखारे छॾिया आहिनि जेके असां ज़िंदगी में ॿुधा बि कोन, असांजे माइनि ॾिठा बि कोन। त हाणे उहे सोशल मीडिया जे ज़रिए उहे खाधा माना पूरी दुनिया हिकिड़ी ग्लोबल थी वई आहे। हाणे उन जे ज़रिए उहे खाधा असांखे नसीब बि थियनि था, उहे चटपटा खाधा ॾिसी बि सघूं था। कॾहिं पिज़्ज़ा ॿुधो ई कोन हो त पिज़्ज़ा शइ छा आहे। इन सां गॾोगॾु इन्हनि मसालनि वारे खाधनि सां गॾोगॾु असांखे माशाल्लाह बीमारियूं बि तमामु घणियूं मिलियूं आहिनि, ऐं अस्पतालूं बि फुल भरियूं पियूं आहिनि। का जॻह का अस्पताल कान्हे, उहा केतिरी बि महांगी हुजे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिन जे दिलि जा टुकड़ा आहिनि ऐं जिगरा आहिनि, कुझु बि करे छा बि करे उन अस्पतालुनि ताईं पहुचनि था, उन्हनि खे वठी था वञनि। राजीव भाई तव्हां खां सवाल करणु चाहींदसि त ॾिसो असां अॼु हिन ॾिहाड़े ते गॾु थिया आहियूं, ठीकु आहे न, हर शइ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था, पर असांखे पंहिंजी सिंध लाइ करणु छा घुरिजे? मतिलबु इहो अहम पॉइंट हुजणु घुरिजे असांजो त असां पंहिंजी सिंध खे ॾियूं छा था ऐं असांखे करणु छा घुरिजे। जीअं साईं ॻाल्हि पे कई त असांखे सोशल मीडिया ते अहिड़ा खाधा माण्हुनि सेखारे छॾिया आहिनि। छा असां वटि बि उहे खाधा अचनि था जेके सिंधी खाधा? कॾहिं असांजे माण्हुनि उन्हनि शयुनि खे सोशल मीडिया ते वायरल करण जी कोशिशि कई आहे? जॾहिं सोशल मीडिया जो टूल आहे, जॾहिं ॿियूं क़ौमूं उन्हनि खे इस्तेमालु करे पंहिंजा पंहिंजा खाधा मुतारिफ़ कराइनि पिया, छा असांजा माण्हू उन्हनि खे मुतारिफ़ नथा कराइनि? अॼु बि जॾहिं तव्हां वञो था ॿाहिरि मुल्कनि में त तव्हांखे सिंधी पुलाव जे नाले सां हिकिड़ो मेन्यू में शइ मिले थी त भई तव्हांखे सिंधी पुलाव खपे, कहिड़ो खपे, ठीकु आहे। त इहे असांजूं शयूं बि जाम अहिड़ियूं आहिनि जिन खे असां करे सघूं था, या जेके असांजी सकाफ़त जूं जेके शयूं आहिनि उन्हनि खे सोशल मीडिया जे टूल जे ज़रिए अॼुकल्ह त उहे फ्री थी विया आहिनि। यूट्यूब ते तव्हां अचो, पंहिंजा चैनल ठाहियो, पंहिंजनि सकाफ़त खे उनमें उजागर कयो, पंहिंजी शयुनि खे उनमें उजागर कयो। भला जी KTN जो प्लेटफॉर्म हो, मीडिया जे प्लेटफॉर्मनि ते उन्हनि अवेयरनेस ॾिनी, जॾहिं हिननि हिकिड़ो ॾीओ ॿारियो त हू हिकिड़ो मच थी वियो। हाणे त पूरी दुनिया में पूरे रस्तनि ते पूरे विक विक ते उहे माण्हू गॾु बीठा आहिनि। थियो छा आहे त हिन सोशल मीडिया जे ज़रिए पूरी दुनिया सां असांजो ॻंढापो थी वियो आहे। उन्हनि जो असां सां थी वियो आहे, असांजो उन्हनि सां थी वियो आहे। उन्हनि जे खाधनि खे असां अपनायो आहे, असांजे खाधनि खे उन्हनि बि अपनायो आहे। हाणे जेके गरम शयूं आहिनि उहो असांजे पंहिंजे हथ में आहे त हिनखे खाऊं त फ़ाइदो थींदो, हिनखे जेकॾहिं न खाईंदासीं त नुक़सानु न थींदो। साईं मलेशिया जो हिकिड़ो म्यूज़ियम आहे, उन में हुननि छा कयो आहे, जो पूरी दुनिया जो जेके मुख़्तलिफ़ जेके क़ौमूं आहिनि या मुख़्तलिफ़ जेके तहज़ीबूं आहिनि उन्हनि खे उन्हनि गॾु कयो आहे, ठीकु आहे, गॾु रखियो आहे। हाणे उन में जॾहिं तव्हां वञो था त तव्हांखे सिंधरी जेको आहे न उहा अजरक बि उते मिले थी, उते उहो लटो मिले थो, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं झंड उहा बि असां ॾिसी अहिड़ियूं शयूं उन्हनि गॾु करे रखियूं आहिनि त दुनिया खे अवेयरनेस ॾियण लाइ। हाणे अहिड़ियूं शयूं असांखे बि पंहिंजे जीअं साईं ॿुधाए पे रांदूं, हाणे जेके साईं रांदनि नाला उहा असांखे ख़बर ई कोन्हनि, छो त असांजी उहा एज ई न रही त असांखे उहा ख़बर जो रांदूं कहिड़ियूं आहिनि। साईं कुझु रांदि कुझु असांखे ख़बर आहिनि, पर कुझु असांखे नाला ई डायरेक्ट वास्तो फिल्मनि सां रहियो आहे, सिनेमा सां रहियो आहे। को दौर हो त असां ब्लैक एंड व्हाइट फिल्म ठाहींदा हुआसीं। जॾहिं असां जंडरी जे कम खे ॾिसंदा हुआसीं त रिच कल्चर ऐं रंगीन कल्चर, अजरक ते नज़र पवंदी त रंगीन कल्चर, रिली ते नज़र पवंदी टुक वारी या ॿियूं जेके रिलियूं
रंगीन कल्चर अहिड़े तरीक़े सां असांजो जेको सूसी शलवार आहे या गज ते जेको भर्त भरियल आहे उहो बि रंगीन कल्चर। जॾहिं असां हुनखे ब्लैक एंड वाइट में फिल्मायूं पिया त उनजो जेको पंहिंजो ख़ूबसूरती हुई उहा सॼी ख़तम पई थी वञे। जॾहिं कल्चर रंगीन दौर जो अची वियो त उहा शइ असांजे साम्हूं अची वई। त असांजो जेको ही कल्चर आहे पंहिंजो रंगीन कल्चर, रिच कल्चर, अहिड़े तरीक़े सां असांजी जेके मोहन जे दड़े ॾे वञो त या मकली में वञो या इवन भंभोर वञो या इवन जेके असांजे चौकुंडी जो कब्रिस्तान आहे, तव्हां उन्हनि खे ॾिसंदो त तव्हां छा त पूरी दुनिया दंग रहिजी वेंदियूं त अहिड़ियूं बि क़बरूं हिते ठहंदियूं हुयूं, अहिड़ा बि कारीगर हुया। असां वटि उहे मशीनूं बि न हुयूं। मर्द जी क़बर आहे त उनजे मर्द जे हिसाब सां घोड़ो आहे, नेज़ो आहे, तलवार आहे, उन ते उहा छापियल आहे। जेकॾहिं लेडीज़ जी क़बर आहे त उहे झुमक, उहे वालियूं, उहे चूड़ियूं उनजे क़बर सां तरशियल थियल आहे। असां माना उन वक़्त बि सुधरियल हुयासीं, हाणे बि सुधरियल आहियूं। उन वक़्त बि वण जो वापारु कंदा हुआसीं। पूरी दुनिया सां असांजो ॻांढापो हो, जॾहिं दुनिया खे माना कपिड़नि पाइण जी बि तहज़ीब न हुई। तॾहिं बि असां उन्हनि खे सेखारियोसीं त बाबा हीअ मलमल जेके आहे हिन में धाॻो ठहंदो आहे, हिन में कपिड़ो ठहंदो आहे, हीअ जेके सिरह आहे हिन जो जेको तेल वञे थो, हिन में ॾीआ ॿरनि था, हिन में मशलूं ॿरनि थियूं, राति जो रोशनी थी थिए, खुदारा सां जेको आहे। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, हिते असां भाभी जी तरफ ईंदासीं। अच्छा, कोई भी जो मुल्क है वो अपने कल्चर्स की वजह से उसके हिसाब से पहचाना जाता है। अगर मुल्क एक गुलदस्ता है तो कल्चर्स फ्लावर्स हैं, वो फ्लावर्स मिलके एक गुलदस्ता बनता है। तो आपकी नजर में कल्चर का कितना इम्पोर्टेंट रोल है मुल्क में और पूरी दुनिया में? कल्चर ही तो बताता है कि इंसान क्या है। ये मिट्टी, ये हवा, ये रिश्ते, यही इंसान को बनाते हैं। जहाँ का मौसम जैसा होता है वहां का बंदा भी वैसा ही होता है। मैं मेरा सवात की तरफ जाने का, मैं घूमती हूँ अपने मुल्क को, जगह जगह जाती हूँ, देखती हूँ, तो मैंने देखा एक बहुत ही बुजुर्ग सी खातून थी। अगर वो हमारे पास कराची में होती तो शायद हम हाथ पकड़ा के उनको चलाते। वो अभी यहाँ थी, जो नजर उठाई देखा तो वो इतनी तेजी से चढ़ते पहाड़ी के ऊपर थी। तो वो जो वहां का मौसम, वो जो उन्होंने बचपन से उन पहाड़ियों पे चढ़ी, उन सारी चीजों की आदत है। देखिए, सिंध का भी इसी तरह से अपना कल्चर है। जैसे भी भाई बात कर रहे थे कि यहाँ के रंग एकदम अट्रैक्ट करते हैं। इस जो स्क्रीन पे हमें देख रहे हैं, इसमें जितने रंग इस वक्त इस स्क्रीन पे नजर आ रहे होंगे, ये खासियत है सिंध की। अच्छा, ये जो रंग है ना, ये गर्म जोशी को भी बताते हैं कि यानी मोहब्बत, गर्म जोशी, रिश्ते। फीके नहीं है ये लोग, ये रंगों से भरे हुए लोग हैं। तो इनमें मैंने, जाहिर है मेरा आना जाना सिंध में भी। अच्छा, फिर क्योंकि कराची जो है वो सिंध में ही है, क्यों अलग अलग बात करते हैं मुझे जाती तौर पे अच्छा नहीं लगता, एक ही बात है। मेरे पास कराची सिंध है। बिल्कुल, सिंध का हिस्सा है। मेरे पास जैसे आते हैं लोग, आते हैं मेरे पास, केसेस हैं, सारी जगहों से आते हैं। तो मैंने देखा है कि अब सिंध में भी माशाल्लाह वुमेन एम्पावरमेंट हो रही है। आप कल्चर की बात करें, इससे जो मेरा लिबास है, मेरे लिबास में जो आपकी ये रिल्ली में है ना, वही मैंने सारा करवाया फ्रंट पे और ये आस्तीनों पे। और इतना हसीन है कि जब मैं इसको कहीं भी पहन कर जाती हूँ, कोई ना कोई पूछ जरूर लेता है कि ये किस तरह। इतनी बारीक बीनी से सिंध की खवातीन अपने कल्चर को जिंदा रखे हुए हैं। जब वो अपनी रोटी हांडी बच्चों से फारिग होती हैं, तो जो बचे हुए टुकड़े होते हैं कपड़ों के, वो उन्हें लेकर बैठती हैं, वो रिल्ली बनाती हैं, वो हमारे कपड़े बनाती हैं, वो हमें संवारती हैं, वो हमें सजाती हैं। किनसे? जो टुकड़े हमने फेंक दिए होते हैं। ये आप तस्वुर कीजिए। देखिए, इन छोटी छोटी बातों से माइंडसेट समझ में आता है। वो चीज जो किसी एक के लिए नाकारा है, दूसरे के पास हुनर है, उसने उसको कारामत बना दिया। एक एक कुर्ती 3-3 हजार, 5-5 हजार, इससे ज्यादा महंगी मिलती है। मैं यहाँ पे भी देख रही हूँ क्योंकि मैं लेती रहती हूँ। ये सरसों की जो यहाँ पे ये लगे हुए हैं सारे इस पे स्टिकर्स वगैरह। सरसों एक इतनी बेहतरीन ऑर्गेनाइजेशन है, सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन जो है, इसमें इन्होंने एक इम्तिजाज कर दिया। उन औरतों को वुमेन एम्पावरमेंट के लिए उनको रोजगार दिया। पहले तो यही है कि अपने शौहरों के साथ खेत में काम किया, बच्चे पैदा किए, जानवर रखे उन्होंने। सिंध की एक चीज बहुत खूबसूरत है, इनकी खुराक बहुत सादा थी। अब तो जाहिर आ गई हैं चीजें, लेकिन बेसिकली चावल और सब्जी। अच्छा, सब्जी भी जो उनकी अपनी जमीनों से हो, और भिंडी हो तो क्या ही बात है, भिंडी तो क्या ही, हाँ, वो उन्होंने फ्राई कर ली और चावलों के साथ। इतनी सादा ग़िज़ा खाने वाला बंदा भी फिर सादा ही होगा। तो भाभी, हमारे नाश्ते में सुबह सुबह जब तक तली हुई भिंडी ना हो और पराठा ना हो, मक्खन ना हो, तो मजा ही नहीं आता, लगता ही नहीं है कि हमने नाश्ता किया है। तो ये सारी चीजें देखिए, पहनना,
पहनना, ओढ़ना, खाना, पीना, अगर आपने किसी दुनिया के किसी भी मुल्क के बंदे को पहचानना हो ना, ये 4-6 मोटी मोटी बातें होती हैं, आप उनको देख लीजिए, आपको अंदाजा हो जाएगा। फिर इवन अगर वहां की सकाफत में जो गाने हैं, जो उनका सुर है, जो उनका ताल है, जो उनके एक्सप्रेशंस हैं, वो बताते हैं। तो जितनी मिठास इस धरती की, जो जुबान की जो एक मिठास है, जो तासीर है, जैसे बात हो रही थी कि बड़े बड़े बुजुर्ग लोग अल्लाह ताला ने इस धरती पे उतारे, तो इसका मतलब ये है कि अल्लाह ने भी चुना इस धरती को। अल्लाह ने अगर इतने बड़े बड़े अजीम हस्तियां जिन्होंने दुनिया के रुख बदल दिए हैं और वो इस धरती पे उतरे हैं, तो ब्लेसिंग है ये अल्लाह ताला की। तो सिंध है, पाकिस्तान है, कहीं कोई कमी नहीं है, और हम अवाम में तो कहीं कोई कमी नहीं है। हम तो हमेशा मोहब्बतों से, बल्कि यकीन जानिए, हम तो मैं तो खैर कभी भी किसी से नहीं पूछ रही होती कि कहाँ का है, क्या पाकिस्तान का है, बस हमारा है, और अगर दुनिया का है तो भी हमारे, क्योंकि वो इंसान है। ये 2 बेसिक चीजें हैं। और मैंने तो बहुत ज्यादा औरतों को वहां अच्छा होते देखा है, लेकिन अब भी मैं देखती हूँ, आप SIUT देखिए, आप इंडस देखिए, हॉस्पिटल्स की देखिए, बहुत कमी है। इंटीरियर सिंध में बहुत कमी है। वहां के लोग आते, क्योंकि मेरे पास शेल्टर होम में रुकते हैं, उनका कोई अजीज, कोई ऐसा जो इलाज करवा रहा होगा, इनके पास जगह नहीं है, तो मेरे पास, क्योंकि औरतें हैं नहीं रोड पे सो सकती, मेरे पास रुकती है। तो मेरी तो ख्वाहिश ये है कि वहां पर एजुकेशन सिस्टम भी जाए, गली कूचे हर जगह चला जाए। क्यों किसी एक जगह पे, एक डिस्ट्रिक्ट में आपको नहीं मिलेंगी चीजें, फिर आपको इतना ट्रैवल करके कहीं और जाना पड़ता है, शहर आना पड़ता है, हैदराबाद जाना पड़ता है, कराची आना पड़ता है। ये चीजें जगह जगह फैलनी चाहिए। ये हमारा सूबा है और हमारे लोग हैं, हमारा मुल्क है, इन चीजों को फैलाएं। और औरतों के लिए अल्लाह करे कि वो एक जो वहां की रस्म है वो जीरो हो जाए, कारोकारी की रस्म अल्लाह करे जीरो हो जाए। हर औरत काबिले इज्जत है, उसकी इज्जत कहाँ। एक तरफ तो वो मर्द बहुत प्यारे हैं, क्योंकि मैंने देखा है कि वो अपनी फैमिली को लेकर बैठते हैं। मैंने कहा ना, चाहे वो कराची में आके काम करें या वहां काम करें, मैंने देखा है मियाँ बीवी बैठे, साथ में बच्चे भी बैठे हैं, दस्तरखान लगा, सब मिलकर खा रहे हैं। तो जब इतनी मोहब्बतें हैं, तो अगर कहीं पे भी, एक सिंध की नहीं बात करी, आज कल्चरल डे है तो बात कर रही हूँ कि आज अगर हम ये तहैया कर लें कि हम से नो टू कारोकारी, यानी हमने इस रस्म को खत्म कर देना, ताकि जो अच्छाई है वो उभर कर सामने आए। जब कभी सिंध की बात हो, तो मैं नहीं चाहती कि उसके लिए कोई एक भी नेगेटिव थॉट किसी के भी जहन में आए। सिंध आए तो बस मोहब्बत ही मोहब्बत आनी चाहिए। सही ॻाल्हि आहे, वाकई ॾाढो सुठो मैसेज आहे इहो। ऐं वाकई मां हमेशा चवंदी आहियां त पहिरीं न्याणियुनि जी इज़त कयो, नेमत आहे, ऐं न्याणी जी इज़त कंदा, उनखे एजुकेट कंदा, त सोचो त तव्हांजो सॼो खानदान ऑटोमेटिक पढ़ी वेंदो। बिल्कुल बिल्कुल। ऐं रशीद भाउ ॾे बि असां ईंदासीं। सोचे नालो तो खड़े हो रही। हाणे सही आहे, हाणे सही आहे। और मतलब ये ना, तो वरी मां गलत न चई छॾिया, सोचे इलाही गैप नहीं करे नालो खयो अथई। गलत चओ हाणे तव्हां ॻाल्हि ठाहियो पिया प्रोग्राम में लाड़ो न हाणे बिल्कुल सही चयो, हाणे बिल्कुल सही चयो। कराची जी ॻाल्हि कजे त एकता जे ॾिहाड़ी जेको आहे, त पूरो कराची असांखे माण्हुनि में मिलंदो आहे। रस्तो, गली गली, रोड रस्तनि ते असांखे रैलियूं मिलंदियूं आहिनि। केतिरा माण्हू, केतिरियूं रैलियूं निकिरनि थियूं कराची में। मुख़्तलिफ़ तारीख़ुनि ते ही सकाफ़ती ॾींहुं सेलिब्रेट कयो वेंदो आहे न, तारीख़ फिक्स न आहे। त तव्हां ॾिसंदो त हाणे खां ई कराची में तव्हांजो सकाफ़ती जेके रंग आहिनि उहे तव्हांखे नज़र अचनि शुरू थी वेंदा। तव्हांखे मुख़्तलिफ़ तक़रीबूं शुरू थींदे नज़र ईंदियूं। पर ख़ासि तौर ते इन ॾींहं जे हवाले सां तव्हां पुछो था, त मां सम्झां थो लखे माण्हू कराची ऐं ॿियनि शहरनि में निकिरनि था, पर ख़ासि तौर ते कराची ॻाल्हायूं था, लखे माण्हू कराची में निकिरनि था। के मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे सरपरस्ती में निकिरनि था, के पाण मुरादो निकिरनि था। फैमिलीज़ लखनि में तव्हांखे नज़र अचनि थियूं, जेके ॿार बच्चा सभु सकाफ़ती वेस पहिरें मुख़्तलिफ़ कराची जे शहरनि में बि घुमनि था। ख़ासि तौर ते कराची प्रेस क्लब थियो, गवर्नर हाउस थियो, जिते हिते मुखिया तक़रीबूं थींदियूं आहिनि, उते वॾे अंग में माण्हू अचनि था। सीवियूं थियो, ॿिया इलाइक़ा जेके डिफेंस थिया, उते बि हुननि जूं अलॻि अलॻि तक़रीबूं थियनि थियूं। कराची ईअं लॻंदो आहे त उन ॾींहं ते माना सॼो कराची ॼण तव्हांजे सकाफ़ती वेस में रंगनि में रंगिजी वियो आहे। ऐं इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे सकाफ़त खे जी नुमाइंदगी कयो था सुठे नमूने सां, दुनिया खे तव्हां ॿुधायो था त असांजी सकाफ़त हीअ आहे। ऐं थियण बि घुरिजे। सॼी दुनिया जा जेके रिच कंट्रीज़ आहिनि, उहे पंहिंजी सकाफ़त खे मान बि ॾींदा आहिनि, ऐं असां बि ॾियूं था। ऐं ॾिठो वञे त सिंध जी जेका सकाफ़त आहे, उहा बाक़ी समूरनि सकाफ़तुनि ते हावी आहे। तव्हां ॾिसंदो किथे बि को कंहिं बि गेस्ट खे तव्हां को सूखड़ी ॾींदव सरकारी तौर ते या प्राइवेट तौर ते, उहा अजरक ऐं टोपी आहे। अॼुकल्ह मां सर्टिफाइड जेके कल्चरल शयूं, उहे असांजे सिंधी कल्चर वारियूं शयूं, उहे पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत जे इदारनि में उहे ॾिनियूं वियूं हुजनि।
सिंध जे सरकारी इदारनि में इहे तोहफ़ा ॾिना वेंदा हुजनि या प्राइवेट जेके फंक्शन थियंदा उन में ॾींदा वञनि, त इहो हिकिड़ो वॾो शऊर आहे जंहिंखां पोइ सिंध जे जेके कल्चर ते हर माण्हूअ खे उजागर कयो वियो आहे। ऐं इन सां गॾु हिकिड़ो इहो ॿियो बि फ़ाइदो थियो आहे न, पहिरियां त जीअं असांजे कल्चर बाबति जेके गैर सिंधी माण्हू हूंदा उन्हनि खे घणी ॼाण न हुई, त उहे ईअं ई सम्झंदा त असां बसि ॿनियुनि में कमु कंदा आहियूं कराची खां ॿाहिरि ऐं ॻोठाणा हूंदा आहियूं, हे सिंधी बसि ईअं ई हूंदा आहिनि। पर जॾहिं उन्हनि खे इहे शयूं ज़ाहिर थियूं त उन्हनि खे इहा ख़बर पई त न, सिंधी हज़ारे सालनि खां सिंध क़ाइमु आहे, दाइमु आहे, ऐं सिंध जो जेको कल्चर आहे उहो बि हज़ारे साल पुराणो आहे। सिंध जी तहज़ीब हिकु तरक़ी याफ़्ता तहज़ीब आहे, दुनिया उनखे मञता ॾिए थी। थैंक यू सो मच एवरीवन। ऐं तव्हां सभई आया हिते ऐं ॾाढो सुठो लॻो, तव्हां सभिनीनि पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। ऐं मां चाहींदसि त लेडीज़ फर्स्ट कयूं, मैसेज वठूं कोई। जी भाभी, क्या मैसेज देना चाहेंगी? जहाँ से बात शुरू की थी वहीं बात खत्म करती हूँ कि मेरा पैगाम है मोहब्बत जहाँ तक पहुंचे। दूसरी बात, जो जिसका काम है वो करे, हम अवाम हैं, हम सब एक हैं और हमने इस मजबूती को साथ लेकर चलना है और हमारी ताकत जो है उसे हमें पहचानना चाहिए। इस वक्त पूरी दुनिया देख रही है जो भी फलस्तीन पे हो रहा है, क्योंकि उसका जिक्र करना जरूरी है कि देखिए हमारे एक होने से ही हम जीत सकेंगे, अपने मुल्क में भी, दुनिया में भी, हर जगह। तो एक होना सबसे ज्यादा जरूरी है। ऐसे मौकों पर एक होने की बात होनी चाहिए और मुसलमान वही है कि एक जिस्म की मानिंद है। जब वहां के मुसलमान का दुख हम महसूस कर रहे हैं तो अभी तो रब का बहुत करम एहसान है, हम अपने मुल्क में खा रहे हैं, पी रहे हैं, ऐश कर रहे हैं, हर नेमत। तो अल्लाह ताला उन दुश्मनों का उनको मुंह तोड़ जवाब दे जो हमें बुरी निगाह से देखते हैं। और मेरा यही पैगाम है कि हम सब एक हैं, कोई हमें अलग अलग, हम बहन भाई हैं, आपस में लड़ भी लेते हैं ना अगर किसी वक्त, तो असल में अंदर से हम सब एक हैं। यही मेरा पैगाम है। थैंक यू भाभी, थैंक यू। जी आपा। बिल्कुलु जेको मैडम चयो त जेसीं ताईं माण्हुनि जी ॿधी न हूंदी, यूनिटी न हूंदी, तेसीं ताईं दुनिया में किथे बि इंसान कामयाबी हासिल नथो करे सघे। ॿधी हूंदी त दुनिया फतह करे सघे थो, न त इंसान हिकिड़े घर खे बि नथो हलाए। सही, बिल्कुलु सही। जी सर। मां सॼी सिंध ॾेह परॾेह में जिते बि औलाद वारा आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि, हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो। जेकॾहिं हिकिड़ी नियाणी पढ़ी त माना घराणो पढ़ियो, जेकॾहिं मर्द पढ़ियो त माना फर्द पढ़ियो। सही। इहा ॻाल्हि ज़हन नशीन करे छॾियो। ॿियो, अदीअ जेको पैगाम ॾिनो कारो कारी जो, इहा कुधी रस्म जेका आहे उनखे ख़तमु कयो। उहे केरु ख़तमु कंदा? उतां जा सरदार ख़तमु कंदा। जॾहिं उहे सरदार ई ख़तमु करणु न चाहींदा ऐं कारो कारी इहो सिलसिलो जेको सदियुनि खां हिते शुरू कयो वियो आहे त उहो अणखुट आहे। हाणे ज़ाल पोड़ी थी वई त हुनखे मारे, हुनजे बदिले में चटी में संग वरितो, नौजवान छोकिरी 16 सालनि जी कारी थी वई। कारी छो थी वई? बेगुनाह कारी थी वई। उनखे बेखफ़न जेको आहे सो उन्हनि ई कपिड़नि में दफ़न करे छॾियो। इहा कुधी रस्म, सरदार हिकिड़ी जॻह ते इकट्ठा थियनि, इतिहाद पाण में क़ाइमु कनि ऐं ख़ुदा को ड्रिजो। इस्लामी मज़हब असांखे इहो न सेखारियो आहे त न्याणी खे जेको आहे सो तव्हां ख़तमु कयो। हा, इस्लाम खां पहिरीं न्याणी पैदा थींदी उनखे जीअरो ई दफ़न कंदा। हाणे इस्लाम जेको आहे असांजो दीन आहे, मज़हब आहे, क़ुर खे अपनायो आहे, पंहिंजे मज़हब खे मुस्लमानी खे अपनायो आहे। जेको फिलिस्तीन में अॼु ॻाल्हि कई त जेकॾहिं मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते हुजनि हा, जीअं असां एकता मल्हायूं था, एकता माना ॿधी। जेकॾहिं मुस्लमान जी ॿधी हुजे हा, हुनजो तेल रोके छॾनि हा, हुननि जो हर शइ रोके छॾनि हा, उहो गोॾा खोड़ण ते मजबूर थी वञे हा इसराइल। पर छा आहे, गॾु न आहिनि, उन्हनि खे गॾु थियणो पवंदो। ऐं तालीम ते मां ज़ोर ॾींदुसि। कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तव्हां तबाह कंदो सभ खां पहिरीं हुनजी एजुकेशन ख़तमु कयो। एजुकेशन ते जेकॾहिं तव्हां ज़ोर ॾींदो, पंहिंजे बचनि खे पढ़ाईंदो, पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो त अलाह जे फज़ल सां पूरी दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाईंदा और किथे बि मार न खाईंदा। इहो मुंहिंजो पैगाम आहे। ॿियो अदी जेको चयो त मुंहिंजी पैगाम आहे, मोहबत जेसि ताईं वञे ओसि ताईं पहुचाए। असल में कारो कारी असां सिंधियुनि जी रस्म कान्हे। कारो कारी असां सिंधियुनि जी रस्म किथे बि कोन्हे। इहा मतलब परस्ती रस्म न आहे, इहा मतलब परस्ती आहे। हाणे चाहींदसि असां मैसेजेस वठी छॾियूं जो टाइम असां वटि घटि आहे। ॿिया बि असांजा होस्ट वेठा आहिनि, वेट था कनि पिया, मैसेज तव्हां ॾियो। जी सर। असां हिन ॾींहं ते चवंदासीं त अचो
इताद कयूं, अमन कयूं, भाईचारे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं, मज़हबी हमायंगी खे वधायूं, पंहिंजे पाड़ेसरनि जो ख़्यालु कयूं ऐं पंहिंजी सकाफ़त ते नाज़ कयूं। ज़बरदस्त जी। मुंहिंजो इहो ई आहे सिंध जे माण्हुनि खे या जिते बि दुनिया में सिंधी रहनि था त पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजी सकाफ़त सां प्यार कयो वञे, पंहिंजे ॿारनि खे ख़ासि तौर ते सिंधी ॿोली पढ़ाई वञे त जीअं उहे बि आईंदा जॾहिं वॾा थियनि त उन्हनि खे सिंधी ॿोली मुकमल तौर ते अचे। ऐं ॿियो मुंहिंजो इहो पैगाम आहे त सिंध मां जेके बि गलीज़ रस्मूं जीअं अधी ॻाल्हि कई कारोकारी आहे, क़बीलाई जहिड़ा इहे ख़तमु कया विया वञनि, पाण में मोहबत कई वञे ऐं तालीम ते तमामु घणो फोकस कयो वञे। ख़ासि तौर ते जेके छोकिरियुनि न्याणियुनि जी तालीम आहे उन्हनि खे तरक़ी ॾिनी वञे त जीअं न्याणियूं जेके इन सोसाइटी में उहो बि मर्दनि जे बराबरि किरदारु अदा करे। बिल्कुलु। ऐं इरफान भाई तव्हां खां मैसेज जेको वठंदासीं न गाने जी सूरत में वठंदासीं, पर तव्हां ॿ लफ़्ज़ ज़रूरु, सिर्फ़ ॿ लफ़्ज़ ई हुजनि। पर मुंहिंजो इहो आहे रिक्वेस्ट आहे जेके मुंहिंजा चाहींदड़ आहिनि पूरी सिंध में जेके रहनि था, सिंध सां प्यार करनि था, हिन चैनल ज़रिए इंसान पाण सभु कुझु आहे, ज़रूरी न त मां पाण ॾे वञा। जेके बि ॾिसनि था, जेके वेठा आहियूं, जेके बि आहिनि, उहे पंहिंजी नरम मिज़ाजी रखनि, तौर तरीक़े सां हलनि, पंहिंजे घर में पंहिंजे बचड़नि सां आए वाए सां, इहे ई सभु कुझु आहे। सही। इन्ही सां ई तव्हांखे सॼो कुझु रिलैक्सेशन मिलंदी। तव्हां नरम हूंदा वे, तव्हां नंढे वॾे जो ख़्यालु रखंदा वे, इहे ई सिंध आहे असांजी। वाकई ज़बरदस्त ज़बरदस्त। हिते मां पंहिंजी टीम जो बि थैंक यू करणु चाहींदसि, जिन में असांजो डायरेक्टर इंडी शर्मा ऐं ओबी में ख़ादिम महतलू, जावेद, अमानला DOP असांजो, नुमान अली किंग आहे हिते, इम्तियाज़ लाशारी आहे, उन सां गॾु गॾु MCR में बि जेके आहिनि या जेके असांजा हिते म्यूज़िशियंस वेठल आहिनि, जिन में शोभी भाई शोभी आहिनि माशाअल्लाह सां, उन खां अलावा जॉनसन आहिनि, उन सां गॾु मीर बि आहिनि, ऐं नंढड़ी परी भी आहे असां सां गॾु। उन सां गॾु गॾु मेकअप आर्टिस्ट जेके असांजा आहिनि माशाअल्लाह सां, उन्हनि में मां नालो खणणु चाहींदसि त मोस्ट सीनियर इज़हार जो हुयो, उन खां अलावा उन खां पोइ जेको सीनियर अचे थो सलीम आहे, पोइ आहे रुकैया, इमरान। सो सभिनीनि जो थैंक यू। तव्हां सभई असांखे ख़ूबसूरत ठाहींदा आहियो ऐं तव्हां असां सभिनीनि खे ख़ूबसूरत ॾेखारींदा बि आहियो। सो थैंक यू एवरीवन, थैंक यू सो मच। तव्हां सभिनीनि खे बि जेको आहे इलाही इलाही एकता जो ॾियारो मुबारक हुजे ऐं केक जी तरफ़ वधजे, उन खां पोइ गानो ॿुधजे। बिल्कुलु, केक बि कटींदासीं, गानो बि ॿुधंदासीं, केक बि। सो मां सभिनीनि खे चवंदसि अचो केक बि कटियूं ऐं गानो बि ॿुधूं। जी। हेलो 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 फरमाइश इम्तियाज़ सां जो प्यारो भाउ कश्मीर जो उन फरमाइश भी कई लाशारी साहब। ऐं ही गीत दर्द ऐं दुख वारो आहे, मारोड़नि जो गीत आहे, पर असां सेलिब्रेट कंदासीं। अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे, प्यार जो ॾींहुं आहे। ही कलाम असां पेश कयूं था पिया। वरी वरंदो वाओ वरी वसंदो मी, विछोड़े जा ॾींहं रही रहंदा के तेरा। कंडियन सिंगरी बबुर न पलेड़ो साओ न सलेड़ो छागू न छेड़ड़ा मारू अकेलड़ा। कंडियन सिंगरी बबुर न पलेड़ो साओ न सलेड़ो छागू न छेड़ड़ा मारू अकेलड़ा, ओ मारू अकेलड़ा।
सही मारू अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूर न पलेड़ो साओ न सलेड़ो छांगू न छेलड़ा मारू अकेलड़ा अकेलड़ा सही मारू अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूर न पलेड़ो साओ न सलेड़ो छांगू न छेलड़ा मारू अकेलड़ा अकेलड़ा सही मारू अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूर न पलेड़ो साओ न सलेड़ो छांगू न छेलड़ा मारू अकेलड़ा